मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां जो मेज़बान जाफ़र मेमन। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सिंध जे अंदरि तमामु घणा मामला ऐं प्रॉब्लम्स यकीनन आहिनि, जिन हवालनि सां जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि, ख़ासि करे सिंधी ॿोलीअ बाबति असांजो बाख़्तियार इदारो बि आहे, उहो बि यकीनन कुझु न कुझु कंदो हूंदो। पर अवामी सतह ते साईं जलाल महमूद शाह हिकिड़ो ऐलान कयो आहे त सिंधियत जी संगत पिणु जेके धारियुनि जी आवाज़गारी आहे, इन हवाले सां मज़ामती किरदार पंहिंजो अदा कंदी ऐं सिंधियत जी संगत सां संगत ॻाल्हियूं बि आहिनि ऐं उहे यकीनन गॾिजी सिंध जे अंदरि को ॿूटो ॿारे वठंदा। हींअर असां सां इन हवाले सां गॾु आहे हैदराबाद शाख जो सेक्रेटरी जोहर साहब, जेको अॻ में पिणु सिंधियत जी संगत जो सेक्रेटरी हुजण सां गॾोगॾु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो पिणु सेक्रेटरी रही चुको आहे। त साईं तव्हांखे असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। तव्हां ॿुधायो त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो त तमामु घणा मसइला आहिनि जेके सेनेट ताईं, क़ौमी असेंबली ताईं डिक्लेरेट आया आहिनि ऐं उनखे अञा ताईं क़ौमी ॿोली तौरु क़बूल नथो कयो वञे। ख़ुदि सिंध असेंबलीअ मां बि वेचारा अहिड़ा बहाल थिया आहिनि। तव्हां इन ते थोरी तफ़सीली रोशनी विझो ऐं हाणे जेका सैयद जलाल महमूद शाह ॻाल्हि कई आहे, उन्हनि सां गॾिजी अवां मज़ामती कमु करणु वञो पिया। हिन सिलसिले में गुज़ारिश आहे त सिंधी ॿोलीअ जो मसइलो पाकिस्तान ठहण ताईं जेको आहे उहो हलंदो अचे थो। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान हिकिड़े ॾींहं ते आज़ादु थिया हुआ, बिल्कुलु उन्हनि जे आज़ादु थिया हुआ। असां हुन आज़ादीअ खे उन अंदाज़ में तस्लीम ई कंदा करूं, पर हिंदुस्तान में लैंग्वेज कमीशन ठाहे पहिरीं में क़ौमी ॿोलियुनि जो मसइलो हल कयो वियो ऐं उते जेके बि रियासतूं उन्हनि जी ॿोलियुनि खे सरकारी ऐं क़ौमी पर पाकिस्तान जी जेका अरबाब अख्तियार हुआ, उन्हनि पहिरें ॾींहं खां वठी सिंधी ॿोलीअ जी क़ौमी ऐं ॿोलीअ वारी हैसियत खे न रुॻो तस्लीम न कयो, पर 58 जे मार्शल खां पोइ ख़रीद कमीशन ठाहे सिंधी ॿोलीअ खे 5 क्लास में मज़बूत कयो वियो। पर सिंध जे अदीबनि, आलिमनि, सिंधी अदबी संगत जंहिंमहिल जिदोजहद कई ऐं अयूब खान खे मार्च में उहो ऑर्डर वापसि वठिणो पियो। पर जॾहिं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आई त हुन सूदो गुज़ारो कंदे सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली करार ॾियणो ॾिनो, जॾहिं त अहिड़ी का ज़रूरत कान हुई, छाकाणि त अयूब खान जॾहिं फ़ैसिलो वापसि वरितो हो त पोइ उन जी हैसियत अंग्रेज़ दौर वारी बहाल थी वई। बहरहाल उन ख़िलाफ़ उर्दू ॻाल्हाईंदड़ नाम लिहाज़ माण्हुनि मुखालफ़त कई ऐं पोइ सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही खे सिंधी जी सरकारी ज़ुबान करार ॾिनो वियो। जॾहिं पाकिस्तान चयो
ऐं वरी 52 जो 55 में वञी आहे मगरबी पाकिस्तान ऐं मशरक़ी पाकिस्तान कयो वियो। 48 में बिना जॾहिं उर्दूअ खे क़ौमी ॿोलीअ करार ॾिनो त बंगालियुनि हुन ख़िलाफ़ जदोजहद कई। 52 में हुननि जा नौजवान मारिया विया ऐं जॾहिं 55 में वञी त ॿई हिसा मिलाए विया त मगरबी ऐं मशरक़ी पाकिस्तान 52 में बंगालीअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो। पर जॾहिं 70 में वञी टुटी त इन वक़्तु थियणु ईअं खपंदो हो जॾहिं सूबा बहाल थिया हुआ त बंगाल जी क़ौमी ॿोली बंगाली थी वई, फिर प्लास्टिक हिते करणी हुई। पर हितां जी पंजाबी एस्टेब्लिशमेंट थी नथी सिंधी ॿोली पंजाबी बलोची पश्तो जेके 4 यूनिट हुआ फेडरल यूनिट ऐं उन्हनि जे ॿोलियुनि खे अहमियत न ॾी। हिन लाइ सिंधी अदबी संगत सिंधी अदबी जदोजहद हलंदी रही। सिंधी असेंबलीअ में केतिरा ई खारा पास कया। सेनेट में बि आयो, हिकिड़ो भेरो रद्द, ॿियो भेरो रद्द, टियों भेरो। उन सेनेट में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां असां नुमाइंदगी कई हुई ऐं मौजूदा चेयरमैन जे हक़ में जॾहिं सेनेट जो इजलास थियो त छाकाणि त माज़ीअ में डॉक्टर फामीदा इब्राहिम जे ऐं असां गॾिजी तफ़सील जे सरबराहीअ में हिकिड़ी कमेटी ठाही त उहो केस सॼो विड़ियो। उन करे पोइ सिंधी लैंग्वेज साहिब मूंखे होॾे मोकिलियो सेनेट में ऐं मूं हिते मौक़िफ़ पेश कयो जंहिंते सेनेट जे मेंबर इश्फाक़ राय कंदे ऐं इन मौक़िफ़ खे क़बूल कयो। पर बाद में चेयरमैन फ्री हो। पर तफ़सील तली जो आज़ीज़ दामरा ऐं मुज़फ़र हुसैन शाह ऐं उन्हनि जे जदोजहद सां सेनेट अक्सर राय सां हिन फ़ैसिले खे क़बूल कयो क़ौमी ॿोलियुनि। हाणे इहो मसइलो ईंदो क़ौमी असेंबलीअ में। हाणे ज़रूरत इहा आहे त क़ौमी असेंबलीअ में लॉबिंग करणी पवंदी। सिंधी पंजाबी बलोची पश्तो वारनि खे गॾियल जदोजहद करणी पवंदी, तॾहिं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थी सघे थी। त हीउ को मरहलो हफ़्तनि या ॾींहंनि में हल थियण वारो न आहे जो असीं हफ़्ता मल्हाए माना। सिंधी अदबी संगत जो ताज़ो 18 मार्च ते जेको सिंध काउंसिल जो इजलास थियो ऐं हुन खां पोइ जेका 22 अप्रैल ते सिंधी अदबी संगत जे रहियल उहिदनि ते जेका चूंड थी हुई, इन इजलास में यानी हिकु हफ़्ते जी जदोजहद जो लॉन्चिंग कई वई। 24 खां 29 ताईं हुन में 3 मसइला आॾो रखिया हुआ। पहिरीं ॿोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली करार ॾिनी वञे। इन सिलसिले में तइ इहो थियो त पंजाब, बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे अदीबनि सां मुलाक़ात कई वेंदी ऐं कोशिशि कई वेंदी त क़ौमी असेंबलीअ में लॉबिंग कराइजे जीअं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली कराए। बाक़ी मुतालबनि सां रेलिंग सां इहे मसइला हल कोन थींदा। उहो सिलसिलो जारी रहंदो। तंहिंखां पोइ ॿियो इहो कयो वियो त शनाख़्ती कार्ड जेके झाड़ियुनि खे ॾिना पिया वञनि उन जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइण जे बर्मे, बंगाली, बिहारी जेके गैर मुल्की आहिनि अफ़गानी उन्हनि खे ॾिना पिया वञनि। ॿियनि सूबनि मां माण्हुनि खे माइग्रेट कराए उन्हनि खे ॾिना पिया वञनि त इन जे ख़िलाफ़ जदोजहद कजे। इन सिलसिले में सिंध बचाव कमेटीअ वारनि बि जदोजहद कई आहे। असीं हुननि जी अख़लाक़ में हिमायत कयूं था। उन्हनि बाक़ाइदे दावत त सिंधी अदबी संगत खे न ॾिनी आहे, पर सिंधी अदबी संगत पाण खे हुन जदोजहद में शामिल सम्झे थी। छाकाणि त उन जदोजहद जी अॻुवाणी साईं जीएम साहिब जो फोटो जलाल महमूद करे रहियो आहे। ऐं सम्झां थो त हुनजे अॻुवाणीअ में जेका जदोजहद हले थी उहा नतीजा जदोजहद हूंदी। हुनखे सिंधी अदबी संगत गैर मशरूत तौरु उनजी हिमायत करे थी। ऐं इन सिलसिले में असां कई सिंध में मुज़ाहिरा कया सिंधी अदबी संगत जे पारां ऐं उन्हनि जो अख़बारुनि में तव्हां पाण ख़बरूं पढ़ियो आहे। असां इहो एतिरा मौजूदु न आहे, पर असांजो इहो आहे ॿोलीअ जे हवाले सां जेके दफ़्तर आफ़ीसूं आहिनि, घरनि जी तफ़्तियूं आहिनि, बोर्डनि जा साइन बोर्ड आहिनि, दुकाननि जा पेट्रोल पंपनि जा बोर्ड आहिनि, हुन सिंधीअ में लिखिया वञा। मशरूबात जी कंपनियूं आहिनि, दवाउनि जी कंपनियूं आहिनि, या ही जेके मोबाइल जा आहिनि, वीफोन आहे, जेज़ आहे वग़ैरह वग़ैरह। इन सभिनी खां असांजी घुराई आहे त सिंधी ॿोली खे इस्तेमालु कयो वञे। इन सिलसिले में सिंधी अदबी संगत जल्द हिकिड़ी मुनज़्ज़म तारीख़ हलाईंदी त जीअं रोडनि जा पथरनि जा नाला, ऑफिसनि जा नाला, घरनि जूं तफ़्सील सिंधीअ में इन सिलसिले में सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल
उनखां सवाइ जेके खंबे गुम कयल अदीब आहिनि, मंगलचंद आहे, इनामाबादी आहे, या ॿिया जेके कोई कारकुन ताईं हिदायत लोहार जहिड़ो उस्ताद आहे, या ॿिया खादमारी जे, या ॿिया जेके बि क़ौमी कारकुन आहिनि, असांखे चवंदो उन्हनि खे उन्हनि खे कयो आहे सरकार जी नज़र में, भई तव्हांजी कोर्ट उन्हनि खे ही कहिड़ो तरीक़ो आहे त उन्हनि खे सिंध जी कुवतूं खणी थी वञनि, पोइ कॾहिं कंहिंजो लाश थो मिले, कंहिंजो सड़ियल लाश थो मिले, कंहिंजो कुचलियल लाश थो मिले, या किन खां वरी कूड़ा कचा जेके कसीदा पढ़ाए कहिड़ी धारा में आणाइण या जेके ढोंग यापनि असीं सम्झूं था त इहे आलमी तरह इहो ॾोह आहे ऐं आलमी अदालत जेको आहे दुनिया जी अदालत जे आॾू बि असां इहो पेश कयूं था, सुप्रीम कोर्ट खे पेश कयूं था त इहो तरीक़ो ख़तमु कयो वञे ऐं पुरमन शहरनि खे बिना कंहिं ॿारनि जे ॿियो मरण जे हुननि खे जेको कयो थो वञे या फोन करे धमकी ॾिनी थी वञनि, जलसा करण में नथा ॾिना वञनि, इहे सभु शयूं जेके आहिनि इहे सिंधी क़ौम जा मसइला आहिनि, सिंधी अदीबनि जा मसइला आहिनि, सिंध जे आम माण्हुनि जा मसइला आहिनि। हुन ते सिंधी अदबी संगत सियासी गुरुनि सां गॾु आवाज़ उथारींदी, पर असांजो प्लेटफॉर्म पंहिंजो आहे, असां उन अंदाज़ में पर जिते बि जबल सॾु थींदो असां गैर मसरूफ़ तौर उन में हिमायत कंदासीं। कराचीअ जे इजलास में अहिड़ा माण्हू अदबी संगत जो नालो इस्तेमालु करे शामिल थिया जिन सिंधी अदबी संगत खे जोड़ण जो ॾोह कयो आहे ऐं असीं साईं जलाल महमूद शाह खे चवंदासीं त अहिड़नि अनासरनि खां परे रहे। मुंहिंजी इदरीस चांदीअ सां ॻाल्हि थी, इदरीस चांदीअ सां जीअं ॿुधायो त बाक़ी खलील चांदी टाइप माण्हू जेके सॼो वक़्तु थोरी तहरीकुनि खे अदबी तहरीकुनि जे ख़िलाफ़ फेसबुक जो इस्तेमालु कनि था, मां हुननि खे ॿुधायो त इहे अदबी संगत जो नालो इस्तेमालु करे ऐं हू किथे अॻिजणु चाहिनि था ऐं सिंधी अदबी संगत खे तोड़ण जे बजाए उहे सिंधी अदबी संगत सिंध जा ॾियण घटि आहिनि, पंहिंजे मफ़ादनि जा पर सिंधी अदबी संगत इन जिदोजहद खे जेका साईं जलाल महमूद शाह ऐं ॿियूं सियासी गुरुनि गॾिजी करे रहियूं आहिनि, असीं गैर मसरूफ़ तौर उन्हनि जा जी हिमायत कयूं था ऐं जॾहिं बि उन्हनि जे पारां किथे बि कमु थियो त मर्कज़ सां गॾु साथी बि हुननि जो साकार करे सघनि त सिंध जे वजूद जो मसइलो आहे, सिंधी ॿोलीअ जे बका जो मसइलो, सिंध जे वजूद जो मसइलो आहे, असांजो पंहिंजो मसइलो आहे ऐं इन में ॿ राया न आहिनि त केरु अॻुवाणी थो करे या केरु अॻुवाणी नथो करे। सिंधी अदबी संगत हमेशह सिंधी ॿोलीअ लाइ जिदोजहद कंदी रही आहे, सिंध में धारियुनि खे शनाख्ती त धारी आबादगारीअ जे ख़िलाफ़ रही आहे, खंबे गुम थियल कारकुननि जे मसइले ते हमेशह आवाज़ उथारे थो। असां गैर मसरूफ़ तौर जलाल महमूद शाह जी हिमायत कयूं था ऐं सिंधी अदबी संगत मर्कज़ तौर साथी हुनजो साथ ॾियूं। साईं ॿ हफ़्ता खनि पहिरीं जॾहिं नोटिफाए कयो सिंध यूनिवर्सिटी पंहिंजे बोर्डनि जे हवाले सां त उहे सिंधी में लिखिया वेंदा, उन बाबति उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे तरफ़ां शदीद रद अमल ऐं ताव नज़र आयो हो। उर्दू ॻाल्हाईंदड़ हरू भरू परेशान आहिनि, उन्हनि जी उर्दू ॿोली पाकिस्तान जी क़ौमी ॿोली करार मिली पई आहे, उनखे उहे समूरा सरकारी हक़ हासिल आहिनि ऐं इनखे जिते किथे इस्तेमालु थिए त हिननि जो हरू भरू जो ख़तरो आहे। सिंध यूनिवर्सिटी पारां जेको नोटिफिकेशन निकितो उहो नोटिफिकेशन कढण जो मजाक थी रहे, थोरी इनमें इजलत ज़रूरु हुई पर इहो हिकिड़ो बहितर कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जी सरकारी ॿोली माज़ीअ में सिंधी रही आहे, माज़ीअ में फारम दफ़्तरी कमु सॼो सिंधीअ में थींदो हो। इहो नज़ीर मुग़ल अची हुनखे जेको कारो मुंहुं कयो ऐं हुनमें जेका भई असांजी सिंधी जॾहिं उर्दू यूनिवर्सिटी आहे इन में सॼो कारोबार उर्दू में हले थो। सिंधी यूनिवर्सिटी सिंध में आहे, सिंध सूबे जी यूनिवर्सिटी आहे त उनमें सरकारी ज़बान या बोर्ड सिंधीअ में लिखण ते कंहिंखे एतिराज़ गुज़रे थिए थो त उहे ख़ुदि मुल्क जा दुश्मन आहिनि, उहे सिंध जा दुश्मन आहिनि जेके इन ॻाल्हि ते एतिराज़ कनि था, छाकाणि त उन्हनि खे सिंध में रहणो आहे त सिंधीअ में लिखणो पवंदो, सिंधीअ में ॻाल्हाइणो पवंदो, खाइनि पीअनि सभु कुझु सिंध जे था, सिंधी ॿोलीअ खां उन्हनि खे कहिड़े सुर्त ॿधे। ऐं सम्झा कि सिंधी यूनिवर्सिटी जेकॾहिं अहिड़ो को कदम खणे थी त असीं हिनजी हिमायत कंदासीं। भई उर्दूअ खे कहिड़ो ख़तरो आहे, उर्दू त हर हंधि लिखी पई आहे,
असीं चऊं था त बाबा सिंधी खे बि लिखो, तव्हांखे तकलीफ़ आहे ॿारनि खे ॿुधाइण लाइ त अंग्रेजीअ में भले नोट लिखो, पर सिंधीअ में बोर्ड सिंधी यूनिवर्सिटीअ में छो न हुजणु खपनि, कराचीअ में छो न हुजनि, कराची यूनिवर्सिटीअ में सभु बोर्ड उर्दूअ में छो लिखिया विया आहिनि। भाई जेकॾहिं सिंध जी सरकारी ज़बान सिंधी आहे त सिंधीअ में बि लिखो, तव्हांजी पीउ जी ॿोली अंग्रेजी आहे त भले हुन में बि लिखो, असांखे एतिराज़ कोन्हे। सिंधी ॿोलीअ ते हुननि खे चुनणु छो खपे? अंग्रेजी भले लिखी वञे, अंग्रेजी अॻे बि पढ़ंदा हुआसीं, हाणे बि पढ़ूं था अंग्रेजीअ खे कहिड़ो ख़तरो आहे ऐं उर्दूअ खे कहिड़ो ख़तरो आहे। उर्दू खे सॼो पाकिस्तान ते हुनखे ठाहे वेठो, हुनखे कहिड़ो। असां सिंधी माण्हू न उर्दूअ जे ख़िलाफ़ आहियूं न अंग्रेजी जे ख़िलाफ़ आहियूं, पर पंहिंजे ॿोलीअ जे क़ीमत ते ॿी का बि ॿोली असीं मढ़णु न ॾींदासीं। इहो असांजी तारीख़ी हक़ आहे त असीं पंहिंजी मादरी ॿोलीअ जे तहफ़ुज़ कयूं। इहो अक़वाम मुत्तहिदा जे कानून मूजिबि असांखे हक़ आहे। मादरी सदरवरीअ ते ही जेको ॾींहुं मल्हाईंदा आहिनि मादरी ॿोली जो, उन मूजिबि असांजो हक़ आहे त असीं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरनि में, रस्तनि ते, दुकान ते, ऑफिसुनि में, कोर्टुनि में इस्तेमालु करियो। महिरबानी तव्हांजी ताज साहब। सामीन अवां ही ॿुधो सिंध जो नामियारो लेखक ऐं दानिश्वर ताज साहब हो, जंहिं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां तमामु घणियूं उहे ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायूं आहिनि जेके हिते वेठलनि खे त घणे भाङे ख़बर हूंदी, त पर ॿाहिरी दुनिया में जेके दोस्त वेठा आहिनि सिंधी ॻाल्हाइनि था पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे घर वासियुनि सां, उन्हनि ताईं ही ॻाल्हियूं पहुचाए असां सम्झूं था त पंहिंजो फर्ज़ निभायोसीं। डॉक्टर मेमण खे हैदराबाद मां इजाज़त थींदा, ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।